लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर में चांडिया ॾहाणी फ़ैसिले लाइ फ़तवा 1 करोड़ 35 लख ॾंड मुक़रर धुरियुनि खे भाकुर पाराया विया। धुरियूं खीर-खंड थी वयूं। धुरियुनि मथां 3 खून साबित थिया। हिकु खून जी रक़म 30 लख, ज़ख़्मीअ जी 10 लख ऐं मामूली ज़ख़्मियुनि जा 5 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। जॾहिं त अगराई ॾहाणी बिरादरीअ ते साबित थी जेकी ॾहाणी भरींदा ऐं हाणे जेको अगराई कंदो उन ते 1 करोड़ ॾंड विधो वेंदो। जॾहिं त होटल ऐं जॻह ते थियल नुक़सान जो जाइज़ो सरदार ख़ान चांडियो ऐं मुअज़्ज़म ख़ान अब्बासी वठी बाद में कटौती कंदा ऐं उन खां अलावा मुअज़्ज़म अब्बासी, तारिक ख़ान सियाल ऐं तश्कील जतोई लाइ ॿी तारीख़ रखी वेंदी, जंहिंमें जतोई बिरादरीअ जो चवणु हुयो त असांजो नुक़सानु तारिक ख़ान सियाल करायो आहे, जंहिं करे ॿी तारीख़ रखी वञे। तारिक ख़ान सियाल ऐं तश्कील जतोई विच में ॿीहर फ़ैसिलो थींदो। कंबर में नवाब सरदार ख़ान चांडियो जे सरपंच में चांडिया ॾहाणी तकरार जो चिरगो थियो, जंहिं दौरान धुरियुनि में निबेरो थी वियो। नवाबज़ादा बुरहान खान चांडियो, मुअज़्ज़म ख़ान अब्बासी, डॉक्टर इब्राहिम जतोई, सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो, अज़हर ख़ान कमारियो, तारिक ख़ान सियाल, एजाज अहमद लग़ारी, मौलाना नासिर मोहम्मद सुमरो, सरदार तेगो ख़ान तेगानी समेत वॾे अघ में माण्हू मौजूद हुआ। जेका पुलिस शहीद थी हुई उन जो छा थींदो जॾहिं धुरियूं जहिड़ो इलेक्शन दौरान थियो हुयो। इमरान ॾहाणी समेत 3 ॼणा क़त्ल थिया हुया।